मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रोज़े जी हालत में अगर कंहिं बि औरत खे हेज़ अची वियो त उनजे रोज़े जो हुकुम छा आहे? रोज़े जी हालत में अगर कंहिं बि औरत खे हेज़ अची वियो त उनजो रोज़ो जेको आहे फासिद थी वेंदो। उन ॾींहं खां वठी करे पंहिंजी गिनती जेकी आहे शुमार कंदी। मसलन तौरु कंहिं औरत खे 3 ॾींहं हेज़ हलंदो आहे, कंहिं औरत खे 5 ॾींहं हेज़ हलंदो आहे, कंहिं औरत खे हफ़्तो हेज़ हलंदो आहे, ऐं कंहिं औरत खे हफ़्ते खां ज़्यादा बि हेज़ हलंदी आहे। त उहा पंहिंजी गिनती जेकी आहे शुमार कंदी त हेतिरा ॾींहं जेको आहे मूंखां रोज़ा मिस थिया आहिनि। उहे पंहिंजा ॾींहं कंप्लीट ॻणे करे रमज़ान खां बाद में उन रोज़नि जी क़ज़ा कंदी। ऐं सेम ईअं त रोज़े जी हालत में औरत खे हेज़ अची वई त तमामु इबादत खां उहा औरत परे थी वेंदी। मसलन तौरु उहा औरत क़ुर जी तिलावत खां बि परे थी वेंदी, नमाज़ खां बि जेको आहे परे थी वेंदी, ऐं रोज़नि खे ख़ुदि ब ख़ुदि छॾे ॾींदी हेज़ जी हालत में। छाजे करे त इहो हिकु हर हिकु औरत जो मामूल आहे। उनखे अयाम मख़सूस जेको आहे ईंदा रहंदा आहिनि। इहा तमामु औरतुनि जी आदत आहे। यानी कुदरत तरफ़ां इहो हिकिड़ो रीज़न आहे, औलाद पैदा थियण जो इहो हिकिड़ो रीज़न बि आहे त रोज़े जी हालत में औरत खे हेज़ अची वई त उनजो रोज़ो फासिद थी पवंदो। त उहा रमज़ान जे एतिराम जे करे फ़िलहालु जेको आहे खाइण पीअण खां रुकिजी पए, ऐं बिलफ़र्ज़ जेकॾहिं खाए पीए बि सही त लिकी करे कंहिं कुंड में खाए। छाजे करे जीअं त रमज़ान जो तक़दुस जेको आहे पामाल न थिए।